बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कर रहियो आहे। नाज़रीन ते अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं। तहरीक इंसाफ़ स्पीकर जी रूलिंग बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त आर्टिकल 69 आइन जो हिसो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त सुप्रीम कोर्ट असेंबली जा इख्तियार इस्तेमाल न थी सघे। दरख़्वास्त में इहो चयो वियो त अदालत जो 7 अप्रैल वारो फ़ैसिलो मुअतल कयो वञे। क़ौमी असेंबली खे रूल्स मूजिबि कमु करणु ॾिनो वञे। दरख़्वास्त में इहो बि चयो वियो त अदालत जो 7 अप्रैल वारो फ़ैसिलो मुअतल कयो वञे। क़ौमी असेंबली खे रूल्स मूजिबि कमु करणु ॾिनो वञे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ स्पीकर जी रूलिंग बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त आर्टिकल 69 आइन जो हिसो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त सुप्रीम कोर्ट असेंबली जा इख्तियार इस्तेमाल न थी करे सघे। दरख़्वास्त में इहो चयो वियो त अदालत जो 7 अप्रैल वारो फ़ैसिलो मुअतल कयो वञे। क़ौमी असेंबली खे रूल्स मूजिबि कमु करणु ॾिनो वञे। अवां खे अहम ख़बर नाज़रीन ॾींदा हलूं पिया। तहरीक इंसाफ़ स्पीकर जी रूलिंग बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त आर्टिकल 69 आइन जो हिसो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त सुप्रीम कोर्ट असेंबली जा इख्तियार इस्तेमाल नथी करे सघे। दरख़्वास्त में चयो वियो त अदालत जो 7 अप्रैल वारो फ़ैसिलो मुअतल कयो वञे। क़ौमी असेंबली खे रूल्स मूजिबि कमु करणु ॾिनो वञे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं पिया। तहरीक इंसाफ़ स्पीकर जी रूलिंग बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त आर्टिकल 69 आइन जो हिसो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त सुप्रीम कोर्ट असेंबली जा इख्तियार इस्तेमाल नथी करे सघे। दरख़्वास्त में इहो बि चयो त अदालत जो 7 अप्रैल वारो फ़ैसिलो मुअतल कयो वञे। क़ौमी असेंबली खे रूल्स मूजिबि कमु करणु ॾिनो वञे। तहरीक इंसाफ़ स्पीकर जी रूलिंग बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त आर्टिकल 69 आइन जो हिसो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त सुप्रीम कोर्ट असेंबली जा इख्तियार इस्तेमाल नथी करे सघे। दरख़्वास्त में चयो वियो त अदालत जो 7 अप्रैल वारो फ़ैसिलो मुअतल कयो वञे। क़ौमी असेंबली खे रूल्स मूजिबि कमु करणु ॾिनो वञे। तहरीक इंसाफ़ स्पीकर जी रूलिंग बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ स्पीकर जी रूलिंग बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त आर्टिकल 69 आइन जो हिसो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त सुप्रीम कोर्ट असेंबली जा इख्तियार इस्तेमाल नथी करे सघे। दरख़्वास्त में चयो त अदालत जो 7 अप्रैल